आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। साईं तव्हां जेके नयूं धुनियूं हाणे कंपोज़ कयूं आहिनि उन्हनि धुनियुनि में सेरा बि आहिनि, कुझु गीत गज़ल वाई बि आहिनि, त तव्हां हाणे जेको असांखे ॿुधाईंदा त उहा कहिड़ी धुन था ॿुधायो हाणे साईं? हा, मुख़्तलिफ़ छा आहे त मुंहिंजो शौक़ु रहियो आहे त मुख़्तलिफ़ सिन्फ़ूं जेके बि आहिनि न शाइरी जूं उहे मां कंपोज़ कयां ऐं मुख़्तलिफ़ मौज़ूअ मुख़्तलिफ़ कैफ़ियतूं, पोइ उन्हनि में सहरा बि अची विया, कुझु ग़मगीन बि अची विया, कुझु रोमेंटिक बि अची विया, मुख़्तलिफ़ यानी कंपोज़िशन्स मां वटि मौजूदु आहिनि। ऐं उन में हिकिड़ो जेको सहरो मां कंपोज़ कयो आहे उहो आहे उनजो निसार बज़मी साहब जी शाइरी आहे। आओ सहेली चूड़ियूं पायूं अला चूड़ियूं पायूं, चूड़ियुनि वारो होका ॾिए थो, आओ त चूड़ियूं पाण चुकायूं। आओ सहेली चूड़ियूं पायूं अला चूड़ियूं पायूं, आओ सहेली चूड़ियूं पायूं अला चूड़ियूं पायूं, चूड़ियुनि वारो होका ॾिए थो, चूड़ियुनि वारो होका ॾिए थो, आओ त चूड़ियूं पाण चुकायूं। आओ सहेली चूड़ियूं पायूं अला चूड़ियूं पायूं, आओ सहेली चूड़ियूं पायूं अला चूड़ियूं पायूं। जी नाज़रीन, अचो त मोहतरम इलियास सांगी साहब खां हिकिड़ी ॿी सुठी हिकिड़ी कंपोज़ थियल असांजी धुन आहे, अचो त उहा लाइव ॿुधूं था ऐं ट्रैक ते ॿुधूं था। जे अंगण पिरी आयो, जे अंगण पिरी आयो, कोठे ते अॼु काग थो लवे, हाय कोठे ते अॼु काग थो लवे, गुलनि केरियो ऐं राह सजायो, गुलनि केरियो ऐं राह सजायो, कोठे ते अॼु काग थो लवे। मोहतरम इलियास सांगी साहब सां गॾु मौजूदु आहियूं ऐं साईं खां हिकु नई धुन अञा बि पुछूं था, ॿुधूं था ऐं तव्हांखे बि ॿुधायूं था इनशाला। बि दोस्तनि असांखे जॉइन कयो आहे, महिरबानी करे असांजे चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा, जीअं असांजो हर ईंदड़ वीडियो सभ खां पहिरियों तव्हां ताईं पहुचे। शाइरनि बि ख़ासि करे असांजे जेके जॉइन कनि था त उहे असांजे चैनल खे पंहिंजी शाइरी मोकिलनि त असां इनशाला उन्हनि जी शाइरी सुठनि फ़नकारनि ॻाल्हाईंदासीं त जीअं उहे उन्हनि जो नालो बि ॾे परॾे में थी वञे मशहूरु। अल्हम्दुलिल्लाह। अचो त पंहिंजे म्यूज़िक कंपोज़र मोहतरम इलियास सांगी साहब खां पुछूं था त साईं असांखे हाणे हींअर इंजो कलाम था ॿुधाइनि। वफ़ा नाथन शाही तमामु बहितरीनु शाइर आहे, उन जी शाइरी आहे। हर तमन्ना खे मारे छॾियो मूं, हर तमन्ना खे मारे छॾियो मूं, हर तमन्ना खे मारे छॾियो मूं, तुंहिंजो हर गम विसारे छॾियो मूं, हर तमन्ना खे मारे छॾियो मूं। जी नाज़रीन, असीं पंहिंजे महिमान मोहतरम इलियास सांगी साहब सां गॾु मौजूदु आहियूं ऐं साईं खां पुछंदासीं त उहो तव्हां नाज़रीन खे हींअर पंहिंजी कहिड़ी कंपोज़ थियल धुन ॿुधाए पियो। भाई ही 10-15 साल पुरानी धुन आहे। मेहरान धामराहो असां सुठो दोस्त आहे, उनजी शाइरी आहे ऐं असां ॿिनि दोस्तनि ॻाई हुई, उहा तव्हांखे रिकॉर्डिंग ॿुधायां थो तव्हांखे। सदाई मुर्क चहिरे ते सो माण्हू केॾो वणंदो आहे, झूमे जो गीत ऐं सहरे ते सो माण्हू केॾो वणंदो आहे। सदाई मुर्क सदाई मुर्क सदाई मुर्क चहिरे ते सो माण्हू केॾो वणंदो आहे, सदाई मुर्क चहिरे ते सो माण्हू केॾो वणंदो आहे। झूमे जो गीत सहरे ते, झूमे जो गीत सहरे ते सो माण्हू केॾो वणंदो आहे, सो माण्हू केॾो वणंदो आहे, सो माण्हू केॾो वणंदो आहे। सदाई मुर्क सदाई मुर्क सदाई
माण्हू केॾो वणंदो आहे, माण्हू केॾो वणंदो, सदाई मुर्ख सदाई, सदाई मुर्ख सदाई। जी नाज़रीन, असीं पंहिंजे म्यूज़िक कंपोज़र मोहतरम इलियास सांगी साहब सां गॾु मौजूदु आहियूं ऐं साईं जन हिकु तमामु बहितरीनु कमु कयो आहे। जेके बि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जा बेत आहिनि, उन्हनि सभिनी बेतनि खे म्यूज़िक ॾिनी अथनि। उन्हनि मां कुझु चंद बेत अॼु इंशाअल्लाह असां तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं साईं खां इहो मालूम कंदासीं त पहिरियों शाह भिटाई रहमतुल्लाह अलैह जो कहिड़ो बेत असांखे ॿुधाइनि था ऐं उहो कॾहिं कंपोज़ कयो अथऊं। भाईजान, ही थोरो नओं तजुर्बो मूं सोचियो हुयो, पोइ हिकु हिकु करे कंपोज़ कंदो थो वञा। हाणे उहो आहे मोटी मांडाण जी वारे कयईं वार, विजूं वसण आयूं चोॾस ऐं चोधार। विजूं वसण आयूं चोॾस चोधार, हो हो जी नाज़रीन, असीं हिन कलाम खां पोइ पंहिंजे इंटरव्यू ॼाणी पिया कयूं। आख़िरि में मोहतरम इलियास सांगी साहब खां तव्हां सभिनी दोस्तनि लाइ जेके राग नओं सिखनि था उन लाइ हिकु मैसेज रखंदासीं। तव्हां मैसेज ॿुधो ऐं उन मैसेज ते अमल कयो त इनशाला ज़रूरु तव्हां राग खे हासिलु कंदव। अचो त आख़िरी मैसेज मोहतरम इलियास सांगी साहब खां नवनि राग सिखण लाइ वठूं था। प्यारा दोस्तो, ॾिसंदड़ो, जिते बि आहियो, जेके बि आहियो, जहिड़ा बि आहियो, महिरबानी करे मौसीक़ी जी तरफ़ अचो, मौसीक़ी जी तरफ़ रुझान कयो, छो त ही दौरु तमामु बिगड़ंदो थो वञे, असांजो माहौल तमामु बिगड़ंदो थो वञे। सो सुधारो मौसीक़ी जी तरफ़ आहे। मौसीक़ी अहिड़ी शइ आहे जेका तव्हांखे ज़हन तव्हांजो साफ़ु रखे थी ऐं ज़हन में ॿी का फतूर या गंदगी नथी अचणु ॾिए। हाणे जेकॾहिं तव्हां म्यूज़िक जी तरफ़ जेतिरा घणा राग़िब थींदव ओतिरो क्राइम्स खां परते थींदव, छो त मौसीक़ी क्राइम खां परे थी करे। असां वटि मौसीक़ी घटी आहे त क्राइम वधियो आहे। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल